चयो पियो वञे त सिंध में ॿाहिरां दाख़िल थींदड़ बेरोज़गार आहिनि, रोज़गार जी ॻोल्हा में हिते अचनि था। उन करे उहे फ़ोरू न आहिनि। छा सचुपचु ईअं आहे त हर ॿाहिरां दाख़िल थींदड़ माण्हू बेरोज़गारी ऐं बुख सबबु ॿिए मुल्क में अचे थो? जेकॾहिं ईअं आहे त पोइ ॾखण अफ्रीका ऐं लीबिया में गोरा बि फ़ोरू न आहिनि। सिंध में सिकंदर यूनानी, इब्न क़ासिम ऐं शाह बेग अरगून बि वीचारा बेरोज़गारी खां तंग थी तगारियूं खणण लाइ आया हुआ। हर मुल्क अंदरि औरत जी दिलि में मुहबत जो कमल टिरियल न हूंदो आहे, पर कंहिंजी मुल्क जे पुठियां दिलि में कीने ऐं नफ़रत जो थोर बि फुटल हूंदो आहे। बल्कि उन रीति हिकु मुल्क खां ॿिए मुल्क में वेंदड़ हर धारियो माण्हू इब्न बतूता या बेरोज़गार न हूंदो आहे, पर घणे भाॻे उहो शाह फ़क़ीरुल्लाह, इब्न क़ासिम, हलाकू ऐं ख़ान ख़ानान बि हूंदो आहे। पर जेकॾहिं वाक़ई सभु बेरोज़गार आहिनि त उन्हनि जो ठीको इंसानियत जे नाले रूसियनि ऐं चीनियनि खे, मज़हब जे नाले सऊदी अरबिया खे ॾियो त ख़बर पवे। सादे नमूने हीअं सम्झो त सोवियत यूनियन में रोज़गार जी हिकु आसामी थी निकिरे ऐं उन लाइ हिकु उम्मीदवार चीनी आहे ऐं हिकु रूसी, त पोइ रूसी उहा नौकिरी रूसी खे ॾींदा, न चीनी खे। उहो आहे सोशलिज़म ऐं नेशनलिज़म। साॻी तरह हिकु नौकिरीअ जो उम्मीदवार अरब आहे ऐं उन ई साॻीअ जो पाकिस्तानी आलिम सगुर आहे, त उहा नौकिरी उन ई सऊदी अरबिया वारे खे मिलंदी। उहो आहे इस्लाम में नेशनलिज़म। अलबत्ता पाकिस्तान खे जासूसी या सप्लाई लाइ उहा नौकिरी ॾियणु त ॿी ॻाल्हि आहे।